अरे भव्या, ही तू छा वेठी ॾिसी? मम्मी, तव्हांखे ख़बर आहे वरी सिंधी इंटरनेशनल रैम्स कॉम्पिटिशन थी रहियो आहे। हाँ, वो तो मूंखे ख़बर आहे। पर मां हिन में पार्टिसिपेट कान थी करे सघां छो त मां 8 साल खां वॾी आहियां। तुंहिंजी हिन प्रॉब्लम जो सोल्यूशन त मूं वटि आहे। ऊ छा? तू पार्टिसिपेशन नथी करे सघी पर ॿारनि खे सेखारे त सघी थी न। हाँ मम्मी, अचो त गॾिजी बैच सिखूं। ॾिसो त मूंखे केतिरा सर्टिफिकेट सिंधी संगत पारां मिलिया आहिनि ऐं मूं मोबाइल ऐं टैब बि खटियो आहे ऐं हिन दफ़े 40 इनाम रखिया विया आहिनि। हिन मां त हिकु तव्हांजो बि थी सघे थो। त पोइ देरि छा जी आहे? अचो त गॾिजी सिंधी बैच सिखूं। सिंधी ॻाल्हायो, सिंधी वधायो। जय झूलेलाल। Thank you.